नाज़रीन सिंसकी न्यूज़ HD में तव्हांखे भली कार रिपोर्ट करे आयो आहे दादू डिस्ट्रिक्ट मां फिदा हुसैन लाथर 4 ॾींहं वारे इंसदाद पोलियो मुहिम 2 फरवरी खां शुरू थींदे इंतज़ामनि जे जाइज़े लाइ अहम इजलास ॿारनि खे पोलियो खां बचाइण जा फुड़ा प्यारे मुहिम जो इफ़्तिताह आगाही रैली कढी वई। ज़िला दादू में 4 ॾींहं वारे इंसदाद पोलियो मुहिम जो आगाज़ 2 फरवरी खां कयो वेंदो। उन सिलसिले में मुहिम दौरान ज़िम्मेवारियूं निभाईंदड़ फील्ड वर्कर्स जी मुक़ररी सिक्योरिटी प्लान ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह जे सदारत हेठि DC ऑफिस दादू में हिकु अहम इजलास मुंतक़िद थियो। इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA ज़िला अधिकारी DHO दादू डॉक्टर सैयद इमदाद अली शाह, असिस्टेंट कमिश्नर PEOC मॉनिटर्स TFPs तालीम खातो लोकल गवर्नमेंट पुलिस NGO सेक्टर ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जी नुमाइंदनि शिरकत कई। इजलास दौरान DHO दादू पोलियो एंड स्टाफ ऑफिसर डॉक्टर अब्दुल वहीद ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO जे कम्युनिकेशन ऑफिसर फैसल बलोच मुहिम बाबति समूरनि इंतज़ामी मामलनि हिन वक़्त ताईं थियल तयारियुनि माइक्रो प्लान ऐं सिक्योरिटी प्लान ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त मुहिम जे अरसे दौरान सॼे ज़िले में 3,63,998 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो। हिन हदफ़ खे हासिल करण लाइ 1200 खां वधीक पोलियो टीमूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, जॾहिं त मुहिम जी निगरानी लाइ 280 एरिया इंचार्जिस ऐं 52 UCMOs मुक़ररु कया विया आहिनि। तालुका सतह ते फोकल पर्सन मुक़ररु हूंदा, जॾहिं त ज़िले भर में फील्ड सरगर्मियुनि जे निगरानी DOC मॉनिटरिंग टीम कंदी। वधीक ॿुधायो वियो त असिस्टेंट कमिश्नर्स ऐं लोकल गवर्नमेंट जा नुमाइंदा फील्ड में टीम्स जी मदद लाइ मौजूदु हूंदा। सिक्योरिटी प्लान तहत मजमूई तौर ते 1500 मर्द ऐं औरत पुलिस एहलकारनि जो ड्यूटियूं लॻायूं वियूं आहिनि। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह मुहिम जे इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो ऐं हिदायत कई त 5 सालनि ताईं जी उमिरि वारनि सभिनी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा लाज़मी पियारिया वञनि। हिन चयो त पोलियो हिकु ख़तरनाक बीमारी आहे जेका ॿारनि खे सॼी उमिरि लाइ माज़ूरी में मुब्तला करे सघे थी। तंहिं करे वालिदैन पंहिंजे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि ऐं पोलियो टीम्स सां मुकमल सहकार कनि। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर दादू 2 फरवरी खां शुरू थींदड़ इंसदाद पोलियो मुहिम जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो। ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया ऐं फिंगर मार्क पिणु कयो। उन मौक़े ते DC ऑफिस दादू मां आगाही रैली पिणु कढी वई, जंहिं वसीले वालिदैन खे पोलियो ख़िलाफ़ शऊर उजागर करण बाबति पैगाम ॾिना विया। बाद गुज़िरियल मुहिम दौरान बहितर नमूने इंतज़ामी ज़िम्मेवारियूं निभाइण ऐं मुहिम जी कामयाबी में नुमाया किरदार अदा करण ते असिस्टेंट कमिश्नर समाजी तंज़ीमनि ऐं ॿियनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु विराया।